तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं अॼु वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॻाल्हियुनि जी आछ बि कई आहे ऐं गॾोगॾु जेको जुडिशियल कमीशन जो मुतालबो हो तहरीक इंसाफ़ जो उन में कमीशन जे बदिरां हू चवनि पिया त पार्लिमानी कमेटी ठाहिजे। मां सम्झो पिया त जेकॾहिं हाणे इन मुतालबो वज़ीर आज़म पाण पेश कयो आहे त इन ते तहरीक इंसाफ़ राज़ी थींदी ऐं ॻाल्हियुनि जे मेज़ ते ॿीहर ईंदी। ॾिसो, हिन वक़्तु जेको वज़ीर आज़म जे तरफ़ां अॼु काबीना इजलास जे दौरान या उन खां बाद जेको बयानु आयो आहे पार्लिमानी कमेटी तश्कील ॾियण जे हवाले सां, उन हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको रद्द अमल आहे उहो बि साम्हूं अची चुको आहे। बैरिस्टर गौहर चयो आहे त हिन वक़्तु जेका वज़ीर आज़म साहब जन ॻाल्हि कनि पिया उहो उन्हनि जी काबीना जो अंदरूनी मामिलो आहे। हुननि खे PTI खे अञा ताईं अप्रोच नाहे कयो वियो। सही, पर जेकी ॿ मुतालबा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुकूमत जे साम्हूं रखिया हुआ उहो उन्हनि में जुडिशियल कमीशन शामिल हुई ऐं कैदियुनि जी रिहाई जो मामिलो शामिल हुयो। ऐं हुकूमत हिन वक़्तु बि तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं हुकूमती मुज़ाकराती कमेटी सां हुननि जूं ॻाल्हियूं हलियूं पए त उन वक़्तु बि हू इशारतनि इहो चवंदा रहिया त हिन हुकूमत जे हथ में कुझु बि न आहे। जेके असल जेकी ताक़तवर हल्का आहिनि उन्हनि खे हिन कमेटी में शामिल कयो वञे या उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। सो जेका वज़ीर आज़म जी तजवीज़ आहे इन ते आउं नथो सम्झां त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका आहे उहा हुकूमत उन्हनि खे क़ाइल करे सघंदी या उहा रज़ामंद थी सघंदी, छो जो हुकूमत जे हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके ख़दशात आहिनि, जेके तहफ़ुज़ात आहिनि, उहो वॾे तइदाद में हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। ऐं PTI इहो सम्झे थी त पार्लिमानी कमेटी जेकॾहिं ठहंदी त उन में पार्लियामेंट जे अंदरि मौजूदु जेके पॉलिटिशियन्स जी आहिनि उहे ई मौजूदु हूंदा ऐं उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ न पई सम्झे त उहो को हुननि जे मुतालबनि ते को हल कढी सघनि था। सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु इहो महसूसु करे थी त शायदि 26 नवंबर जे हवाले सां जेके हुकूमत जे वज़ीरनि जा तब्दील थींदड़ बयानात आहिनि उहे हुननि जे हक़ में आहिनि। इन्हनि जे करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कॾहिं बि पार्लिमानी कमेटी ते रज़ामंद न थींदी। हू हर सूरत चाहे थी त जुडिशियल कमीशन तश्कील ॾिनो वञे। जुडिशियल कमीशन जे हवाले सां बि हुननि जा तहफ़ुज़ात आहिनि। हू इहो बि नथा चाहिनि त चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वञे ऐं उहे जेके बि जजिस जेके आहिनि उन्हनि खे जुडिशियल कमीशन में शामिल कनि, पर हू चवनि था त जेकॾहिं कमीशन बि जोड़ियो वञे त उहो बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां मुशावरत कई वञे त उन कमीशन में कहिड़ा कहिड़ा जजिस शामिल हूंदा। हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका इन हद ताईं इहे मुतालबा रखे थी त न सिर्फ़ु जुडिशियल कमीशन पर जजिस बि PTI सां रज़ामंदी खां पोइ जेके आहिनि उहे शामिल थियणु घुरिजनि त उहा पार्लिमानी कमेटी ते कॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में रज़ामंद न थींदी। सही। अच्छा नादिर, असां ॾिठो त जॾहिं PTI ॻाल्हियुनि ते रज़ामंद थी ऐं हुकूमत बि ॻाल्हियुनि लाइ कमेटी ठही त ॿई हिकु मेज़ ते वेठा, पोइ इहे ख़बरूं साम्हूं आयूं त बैकडोर बि ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं के ताक़तवर धुरियूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां बैकडोर चैनल जे ज़रिए बि ॻाल्हियूं कनि थियूं, उते बि इहा मामला हलनि पिया। छा मुमकिन आहे हाणे त जेकॾहिं रज़ामंदी ज़ाहिर करे थी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कमीशन वारे बजाए पार्लियामानी कमेटी वारे मुतालबे ते त पोइ थी सघे ॻाल्हियूं बैकडोर ते ई मैच्योर थियनि ॿीहर? ॾिसो, इन हवाले सां PTI अंदरूनी तौर ते जेकॾहिं के ॻाल्हियूं हलनि त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। अदरवाइज़ ऑन रिकॉर्ड या साम्हूं अची पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कॾहिं बि हुकूमत सां पार्लिमानी कमेटी ते रज़ामंद जेका आहे उहा मुंहिंजो नाहे ख़्याल त उहा रज़ामंद थींदी। ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हुननि जा जेके मुतालबा पहिरियां ई मतिलबु सभिनी खां अहम सुवाल इहो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुकूमत सां मुज़ाकरात डेडलाइन खां पहिरियां ई ख़तमु छो कया। उहो इन जे करे ख़तमु कया त कमेटी जे अंदरां ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे इहा मालूमात हासिल थी चुकी हुई त हुकूमत जुडिशियल कमीशन तश्कील न पई ॾियणु वञे। उन जे करे उन्हनि उन हुकूमत जे जवाब जो इंतज़ार ई न कयो, पर हू डेडलाइन ख़तमु थियण खां पहिरियां ई मुज़ाकरात उन्हनि ख़तमु करे छॾिया। इहा सॼी इंफॉर्मेशन जेका आहे उहा PTI खे मौसूल थी चुकी हुई। हाणे PTI जेका जुडिशियल कमीशन आहे उहा बि उन्हनि जी मर्ज़ी या उन्हनि जी मुशावरत सां जजिस जे शमूलियत जो मुतालबो रखे पई, उहा पार्लिमानी कमेटी ते कॾहिं बि रज़ामंद जेका आहे उहा न थींदी। अलबत्ता हिन वक़्तु PTI जे अंदरि कुझु हल्का अहिड़ा मौजूदु आहिनि जेके चवनि पिया या दावा कनि पिया त हुननि जा जेके असल ताक़तवर आहिनि उन्हनि सां राब्ता बहाल आहिनि ऐं ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा जारी आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इहा उन्हनि जी ॻाल्हि में कंहिं हद ताईं सदाकत इन जे करे बि थी सघे थी त हिन वक़्तु उहा हुकूमत जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे दहशतगर्द जमात करार ॾींदी रही, हुननि जे मथां इल्ज़ाम आयद कंदा रहिया, हुननि ते पाबंदी जो तव्हांजे साम्हूं आहे त वज़ीर इत्तला जेके आहिनि उहा उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त हिन ते पाबंदी लॻाईंदासीं। उहा हुकूमत हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां मुज़ाकरात जे लाइ पाण ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहे। उहा हाणे इहा बि आश करे पई त पार्लिमानी कमेटी तश्कील जो, पार्लिमानी कमेटी में वियो, मुज़ाकरात थियणु घुरिजनि। सो इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि हुकूमत खे बि अहसासु आहे त
पीटीआई जा राब्ता जेके आहिनि उहे असल ताक़त पर जेके हल्का आहिनि उन्हनि सां कंहिं न कंहिं हद ताईं हलनि पिया, तंहिंजे करे हुकूमत शयुनि खे एतिरो ईज़ी न पई वठे, पर हू कंहिं न कंहिं हद ताईं कोशिशि करे पई त माना ॻाल्हियूं उन्हनि सां थियणु घुरिजनि।